अच्छा वो गानो चांडे रूपी सां हूंदो हां भले हुजे या परमिशन आहे असां के कोई तरह ना अब चांहि मूंखे कहिड़े खीर में पीआरींदो आहीं साईं मैं जे खीर में न ईअं ई ॾिसां जवान आई दोस्तो होटल ते आया हूं अरे ये छा तुम्हारे साथ अरे चांडार तो चंड तो लगी चेंज करे गजन हाँ चेंज थी आयो चेंज थी वयो न हे त सफ़ा लसो लॻो पई वाड़े वा चांडा माना कल वारी ॻाल्हि ते अमल कई हां बिल्कुल हा न भाई चांडे खे सुञाणे हां भाई मांजो हे छा करे हुआ ए बाबा इश्क में पाण क्लीन शेप थिया साफ सुथरा करे आया पंहिंजो हाणे मैं बि ॿुधा मिलण हे इश्क नालो की लाइट हली वई दा ॾिस लाइट अची वई तो इश्क नालो क्यों ऐं चांडे नालो क्यों लाइट हली वई जिते हाणे अची वई न अची वई हा भला हे चांडो इश्क करे न करे करे साईं छो न सबके हक़ आहे इश्क करण जो भला ये तुझो कारो वगो लहे ही नथो इहो ॿुधा साईं असां मोलाई आहियूं असां इन्ही खे अरे मोलाई वो तो सही लाज़मी बाक़ी हे इश्क में कारो वगो पाईंदो आहे अॼु पप्पू लॻो पियो आहे हिन खे पप्पू जेको कयो आहे हिन कयो आहे यार अभय त सफ़ा ईअं सुहिणो करे छॾीं साईं बाक़ाइदा जेको तव्हां चवंदा आहियो न नाकाम इश्क नाकाम आशिक हा हिन दफ़े जेकी ॿी एंट्री थी आहे न चांडीअ जी हा तव्हां चांडीअ जो इश्क ॾिसिजो कामयाब इश्क चांडे इश्क कामयाब वकील ज़मानत अरेस्ट थी वञे चांडो त कराईंदासीं ज़मानत ज़मानत हिकु त बेरोज़गार आहे ॿियो नौकरियूं कान आहिनि इश्क न करे बाक़ी छा करे अरे हे कहिड़े क़िस्म जो वकील आहे माना हिकु अॻ में इहो बेरोज़गार वीचारो पाण परेशान वेठे तो इश्क करे वाड़े वाह वकील भुट्टा साहब बिज़ी लॻो पियो भला लाइट हली वई हाणे लाइट आई आहे हा थधी हवा बि हले थी उनखे एंजॉय था कयूं उनखे एंजॉय थो करे थधी हवा खे असलम भुट्टो एंजॉय पियो करे हिन महिल ॾाढी हवा हली आहे दोस्तो ॾिसो वण बण सफ़ा ऐं बाक़ी पिया आहिनि गर्मी आहे ॾींहं जो ॾाढी बाक़ी अदा असद कुरैशी बि अची वियो होटल ते लाइट अचे थी रे पोयो भली न अदा लाइट अचे थी पोयो ओके सर भाई ये पराई को कोयला त पानी हां पानी आ ता वीडियो बैठे नट बोल जी वीडियो बैठे नट बोल जी वीडियो हां तो तू जी यार हिनन जी गाड़ी हुई हिनन ना बड़ा चाड़ो दोस्तो असां अदा असद ईंदो आहे त पोइ हिते होटल ते जेके दोस्त यार ईंदा आहिनि परिस्तार हूंदा आहिनि फैन हूंदा आहिनि उहे अदा असद सां मिलंदा आहिनि ऐं तस्वीरूं कढाईंदा आहिनि अबा केरु ई सुणा सरकी आई किथां अदा ते नज़र पई वेठा भाऊ ते नज़र पइजी वई भाऊ ते नज़र पइजी वई जी वाह भाऊ अची वियो तव्हां पाण आयो आहे बिल्कुल भाऊ ही वड़ा तुरंदा आहियूं असां हा न भाऊ में यादि अथव भाऊ पाण ईंदो आहे उथी ईंदो आहे अल भाई त पूरो लश्कर जो माशाल्लाह अब हाणे हथ हिलाए छॾियो भला हिन में दोस्तो हे वीडियो ईंदव नटबोल्ट ब्रॉस ते यूट्यूब ते ठीकु आहे भाउ महिरबानी भाउ मुज़मिल साहब भी वेठल आहे मुंहिंजो उस्ताद आहे अब पीटीवी ते मुज़मिल साहब मूंखे पाण सां गॾु रखियो ऐं कम से करे मूंखे चई तूं केतिरो पढ़ियल आहे मां चयो सर एतिरो चई सभु शयूं छॾे ॾे एक्टिंग वेक्टिंग सभु सार बसि तूं कमु कर असांजो माना जॾहिं साईं असिस्टेंट प्रोड्यूसर हो असांजो उन वक़्त खां वास्तो आहे ऐं सुठो वास्तो आहे क़रीबी वास्तो आहे पर तो ग़लति कयो तो धोखो ॾिनो आहे उस्ताद खे निभायो हा अदा असद निभायो आहे इजाज़त में धोखो ॾिनो आहे पर पुट चे मिला मां इहा ॻाल्हि कई मां जमाल हिकिड़े सॾ ते हलियो आयो ऐं बुनो साहब ये फोन ही बंद करे छॾी अल्लाह बुने साहब फोन बंदि करे छॾी मुज़मिल साहब जी कॉल ते वधीक नथा ॻाल्हायूं यारी न निभाई वधीक नथा ॻाल्हायूं बाहूं ॿधई माफ़ी उतई चांडा ॾिसंदो न ओके वाह बस कयूं सर ओके वाह मलंग अबाए मलंग ॿ दफ़ा आयो चई थोदोरो किथे आहे हाँ मुझे भाई ते भाई हाँ हाल तू पाया ख़राब करे छॾिया छो यार बीमार थी हो बीमार थी ना ए नए पंजो वाला का गया दीदे साईं मीर मलंग मीर बुल्लो ना मीर प्यार कंदो आहे मूंसां ख़बर पवंदी त असद किथे आहे पोइ ॻोल्हे मीर बुल्ले मागे कुटियो नहीं ॾाढो हलंदासीं दोस्तो हे न अचे अधे असद खे ॻोल्हे लधो आहे देर सां राति 12 था थियनि अञा ताईं असां सभु वेठा आहियूं
हे भाऊ वारा बि अधे वारा आया आहिनि मंगसी आहिनि बिरोई आहिनि पंहिंजा यार दोस्त आहिनि चांडियो केरु आहे माइट ख़ुशि आई वाह बाबा चांडिया बि तक़रीबन हिते मां सम्झा हिकु ॿियो मां टियों अधो वधीक केरु आहिनि ॿियो केरु आहिनि हिकु ॿ सब शदाद कोट आया हैं बाबा। असां बस कईसीं था हो भाऊ परियों अंग्रेज बि वेठो आहे होॾो सही साहब पाणे जो वन अॼु भाऊ उहे ज़ातियूं पियो ॿुधाए जेके सभु ॻोठ में हूंदियूं हिकिड़ी तस्वीर 50 हिकिड़ी तस्वीर 50 तव्हां थोरी वठंदव असां वठंदासीं 50 100 150 टिनि तस्वीरुनि जो 150 हे भाऊ कढे थो ॾिने यार पाता सिंधियुनि खां हुन पठान खे लुटियो इन वरी ॿुधो वही मोहम्मद अली आहे न इहो क्या दोस्त तस्वीर पिया कढाइनि अदा असद सां हे साम्हूं ॾिस पिया अदा वकील साहब हलिया दांग पर बाबा सब शदाद वकील खां केस वॾो आहे वकील खां केस वॾो आहे वरी छा थी सभु ॾेखारे न मलंग हा न हाणे टाइम स्टार्ट थियो आहे टिकटॉक जो वेझो थी जासि गते घटा हाणे भई न हुओ वे न थोरो हुते बि हेॾे बि रत बेसिकली हिन में रत ॾेखारणी पर रत आहे कोन हेॾा हेॾा फिरा हे ॾिस हे शुरू तो खिले थो असां ते दोस्तो अहमद मेमण खिले थो असां ते त कहिड़ी ॿाराणी था कनि आहे त ॿाराणी असांजो भाउ आयो आहे दादू खां हिते असलम बुटे सां टिकटॉक ठाहिण सोना नालो छा थी भाउ राजा लाशारी किथां जो हुई दादू जो अब है भी दादू जो अथई अहमद मेमण साहब हा छपरी ख़ुशि आहीं हाणे तूं फ्री थी वियो त इन करे असां तोखे चवंदासीं बुढ़ा साहब छा थो सम्झे हिट आहे न हा दोस्तो ही भाऊ आयो आहे दादू खां पहिरीं टिकटॉक ठाही अथई असलम बुटे सां उहा टिकटॉक हले ई कोन थी हाणे मसइलो सम्झ में नथो अचे त असलम में आहे हिन भाऊ में आहे या दादू जी गर्मी में आहे अब छा मसइलो आहे मुझी परफॉर्मेंस में भंडा तुंहिंजी परफॉर्मेंस भंडा पर मूंखे लॻे थो दादू में जादू आहे न करे जादू में वीडियो बंदि थी वई आहे अब सही थो चवां जादू आहे न ॿ ॼणा दादू जा वेठा आहिनि अॼु पूरी सिंध खे मारे विया अब तूं दादू जो तूं किथां जी भाउ शहदाद कोट मां लाड़काने तूं भाउ खेरपुर जो मां अधु आहियां सम्झ अब तूं लाड़काने हुई न मारे वियासीं भाऊ तव्हां ॿ असां बि ॿ अधु तूं बि लाड़काने अढाई थी वियासीं मेमण वियो मरी वियो मेमण हाणे बंदि था कयो तूं ग़लति थो ॻाल्हाए हाणे सभु बंदि था कयो चांडे जो मां हिकिड़ो गानो करणु थो चाहियां पाण एज़ अ डायरेक्टर थियणु हिकिड़ो गानो ऑडियो तव्हां खां कराइणी आहे हा पक हल हिकु ॻाल्हि में वणंदो आहे त ही ॻाल्हाईंदो न आहे असीं ॻाल्हाए करे फाथा आहियूं तंहिंजे करे माण्हू बि असां हिकिड़ी ॿी परमिशन खपे अच्छा उहो गानो चांडे रूबी सां हूंदो हा भले हुजे या परमिशन आहे असांखे कोई इतराज़ न आहे इहो रूबी खां पुछणो पवंदो मालिकाणी पाण ॿुधाईंदी हिन लाइ अॻु में अॻु वार कुझु ॿुधायां छो त उहा उनजी मर्ज़ी आहे उहा कंहिंसां बि करे कान तव्हां त को मसइलो न कंदव न न मोजूं जा मसइलो रूबी चांडे सां गानो करे सघे थी न सौ भेरा करे उनजी वरी महिरबानी आहे जो मूंसां करे थी गानो उनजी मर्ज़ी आहे जंहिंसां करे थी छो बि न कोई बि कंहिंसां गानो करे सघे थो कंहिंखे बि कोई नथो रोके सघे ठीकु आहे त दोस्तो इरशाद जो हिन ईद ते गानो ईंदो इनशाला उहो तव्हांखे गानो तमामु घणो बहितरीनु लॻंदो ऐं वणंदो इरशाद मूंखे शाइरी ॿुधाई शाइरी त तमामु बहितरीनु आहे त दोस्तो कीअं लॻी अॼो की वीडियो तव्हांखे जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे त लाइक कजो शेयर कजो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं हींअर असांजे तोते जे बुख जो टाइम थी वियो आहे हेॾा चुचू हिनखे बुख लॻी आहे हिनखे खाराइण पीअण जो टाइम थी वियो आहे ऐं जेकॾहिं वरी ज़िंदगी रही त इनशाला पाण नए व्लॉग में कंदासीं कमेंट ज़रूरु कजो मां कमेंट पढ़ंदो आहियां ऐं मां हमेशह तव्हांखे चवंदो आहियां त मां हुनजा रिप्लाई बि ॾींदो आहियां
पंहिंजे सुठियुनि ॻाल्हियुनि सां असांखे आगाह कंदा कयो। असां तव्हांखे अपडेट कंदा रहंदासीं। इंशाल्लाह वरी पाण कंदासीं। तेसिताईं पाण कयूं था अल्लाह हाफ़िज़। चुचो अल्लाह हाफ़िज़ कर, अल्लाह हाफ़िज़ कर, अल्लाह हाफ़िज़।